मजाचो अली अली मोहब्बत माचो अली अली मालिक कंदो सबकी भली भली अली असांजो मौला है संग कंदो रब सौला है अली बिना न गली गली इश्क मजाचो तो के मुस्तफा जे शान जेला मां अलीउल मुर्तजा मौला कायनात मुश्किल कुशा जे दर ते वठी तो हला ओ सोना अली तू महबूब जो सहाबिया मुस्तफा वट वेठो हुंदो मुस्तफा जे चेहरे जा दीदार कंदो अज मुके मुस्तफा जे हुस्न जी झलक ॿुधा अजो का शायर न साजा नात खान शायर पढ़न था न शायरी चवन था एकड़ो ज़हन गुमान मुस्तफा जो चेहरो हिय हुंदो मुस्तफा जा वसफ हिय हुंदा मौला अली से सामू वेंदो न मुस्तफा आई अली साईं जी का ज़माना का आम अली साईं तू ही असा के बुधा सैयद अलिया सैयदत अली जिया बादशाह अलिया बादशाही अली जिया सखी अलिया सखावत अली जिया शुजा अलिया शुजात अली जिया रहबर अलिया रहबरी अली जिया वली अलिया विलायत अली जिया शहीद अलिया शहादत अली जिया ए अली जो दर हुआ जिता को खाली न मोटंदो साइल कदे में अचे उन जो हथ खाली न वींदो ओ सुना मुर्शिद मौला अली तू त मुस्तफा जे हुस्न जी झलक ॿुधा पाण तो फरमाए लम अर क़बलहु वला बअदहु मिसल मां अली जी अखे मुस्तफा जेड़ो सुणो न अगे ॾिठो न वरी पो ॾिठो या का आम अखे न या अली या का अखे आम अखे न थे मिंबर ते वेही करे कूफी जे मस्जिद में वेही करे मौला अली ने फरमाया त पुछो मुखा जे को सवाल पुछनो था अल्लाह ताला फरमाया जिब्राइल वञ अली दे वञी सामो वेही चवे त अली तू तो चवे त पुछो मुखा पुछो जेको पुछनो था ॿुधाए त जिब्राइल काथे आ अली साईं एक मथे आसमान जन्नत है तहत सरा नजर फेराए जाने करे अली तो फरमाए ओ पुछण वारा सामो जिब्राइल थी कर मुका पूछे तो जिब्राइल किथे आ दिया अली साईं अखि जो कमाल नजर जो वो तो फरमाए मां अली जी अखे न मुस्तफा जो सुनो अगे ॾिठो न वरी पो ॾिठो सोहणो मोहम्मद सोहणो आ जिया चंद्र तो चमके सितारन में पहरियो नंबर आ मिठड़ो मोहम्मद 1,24,000 में परवर रखे प्यारो मोहम्मद मीर मदीने वारो मोहम्मद मीर मदीने वारो मोहम्मद पैदा कया रब जे के पैगंबर प्यारो वतन का प्यारन में एड़ो महबूब बरनो आ उन महबूब शान जी का इंतहा त आहे ही कान इन मुने ॾियारो इन जो कद घणो हूंदो जल्दी ॻाल्हायो भला फुट इन जो 2.5 फुट कुर्सी 2.5 फुट इन जो 3 फुट जे मथे के 6 फुट मुंह जो 5 फुट कद जी हिकड़ी इंतहा है हेतरो कदा अल्लाह ताला फरमायो वरफअना असां बुलंद कयो रब केतरो बुलंद कयो आने दुआ त एक खबर उनके जे बुलंद कयो बी उनके खबर जनो शान बुलंद थियो असां त पंहिंजे मुंह जा मंगण हार आयो महबूब सना ॻाइण वारा आयो सना ॻायो जॾहिं का शइ न हुई ॿुध जा लफ़्ज़ जॾहिं का शइ न हुई अल्लाह अल्लाह चवण वारो केर न हुयो उन वक़्त अल्लाह त हुयो न पंहिंजे महबूब ते सलात सलाम पढ़े पियो मुझे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये जी बार बार तारीफ कई वने वरी वरी तारीफ कई वने अदा थोरो जमायत के भण अदा छा ये जी बार बार तारीफ
हिकिड़े मौलवी साहब तकीर कई, ॿिए मौलवी साहब तकीर कई, टे मौलवी साहब तकीर कई, सराड़ीअ में नवाब शाह में चौदगी, हुते जिते किथे मिलाद मुस्तफा जी तारीफ़ खत्म ही कान थी थिए। ॿियो नबी जो इस्म अहमद, सुभान अल्लाह। अहमद, अहमद जी माना छा आहे? अहमद जी माना आहे त जंहिं सभ खां वधीक पंहिंजे रब जी हम्द सना कई। मन मुस्तफा जो मोहम्मद नाम बि बेमिसाल, अहमद बि बेमिसाल, खुद खुदा जो महबूब पाण बि बेमिसाल आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। वरफ़अना लक ज़िक्रक, हबीब तव्हां जे लाइ तव्हां जो शान, मौला नबी जे लाइ नबी जो शान का त ॻाल्हि करे को त वास्तो जे असांखे ऑफिसर ॾे वेंदा आहियूं। साईं मां सैयद वकार शाह जो माण्हू आहियां, साईं मां फिलाणे माण्हू ख़त खणी आहियां, फिलाणे बदेरे जो माण्हू आहियां। नबी खे चवई आहे त या रसूल अल्लाह तुंहिंजो नबूअत जे करे शान बयान कयमि, तुंहिंजो रिसालत जे करे शान बुलंद कयमि, या तोखे ख़त में नबूअत जो मुहताज ॾिनो आहे इन जे करे तुंहिंजो शान बुलंद कयमि। न अल्लाह फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक, मुंहिंजा हबीब तुंहिंजो शान बुलंद करण वारो मां ख़ुद ख़ालिक़ काइनात आहियां। जे मां कंहिंजो मुहताज न आहियां, मां कंहिंजो मुंहिंजो को हमसर न आहे, मुंहिंजो को शरीक न आहे, मां कंहिंखां टिजा नथो, मां कंहिंजो मुहताज न आहियां। पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजे हबीब जो केतिरो शान बुलंद कयां। इन जे लाइ ये सॼी काइनात मुस्तफा जी मोहताज आहे, मुस्तफा जे दर जी कथा करा, मुस्तफा जे दर तां पिनंदा आहियूं। वरी मुस्तफा सारी काइनात जो आका है, मौला है। जो सुभान अल्लाह।